अगूणे ममलिकती वज़ीर ऐं फे लीग अॻवान मरूम फ़कीर जादम मंगरियो जी यादि में पिथोरो में फुटबॉल टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। टूर्नामेंट में मीरपुर ख़ास डिवीज़न सां तालुक़ु रखंदड़ बहितरीन टीमनि हिसो वरितो। फाइनल मुक़ाबिलो अल महरान फुटबॉल क्लब उमरकोट ऐं यंग मुस्लिम क्लब मीरपुर ख़ास जे विच में थियो, जेको यंग मुस्लिम फुटबॉल क्लब जी टीम 3 गोलनि तां खटे ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। इन मौक़े ते फुटबॉल जे शाइक़ीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रांदियूं बेहतरीन ऐं सेहतमंद मुआशरे जी ज़मानत आहिनि। अहिड़ा टूर्नामेंट थियणु घुरिजनि। सेहतमंद सरगर्मियों रांदियुनि जा मैदान इंतहाई ज़रूरी आहिनि। त हिते जेका पिथोरो सिटी में सेहतमंद सरगर्मी मुख़्तलिफ़ वक़्तनि खां थींदियूं रहंदियूं आहिनि। क्रिकेट जो, फुटबॉल जो, अॼु बि फुटबॉल जो टूर्नामेंट हले पियो फ़कीर जादव मंगरियो जी यादि में। टूर्नामेंट्स होंगे, जितने खेल होंगे, लोग ग्राउंड में ज़्यादा नज़र आएंगे, अस्पतालों में कम नज़र आएंगे। हम यही चाहते हैं कि ग्राउंड आबाद हो। टूर्नामेंट जे फाइनल में फे लीग अॻवान फ़कीर ख़िदर हयात मंगरियो पारां फाते टीम खे ट्रॉफी ऐं इनाम पिणु ॾिनो वियो ऐं शाइक़ीन पारां पिणु रांदीगरनि खे भरपूर इनाम ऐं दाद ॾिनो वियो। कैमरामैन नूर नबी बंगलाणी सां गॾु ज़वार बंगलाणी, सिंध टीवी न्यूज़।